अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हैदराबाद में सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी मुबैना मेयर लताड़ ख़िलाफ़ सिंध स्टूडेंट सेक्शन कमेटी एहतजाजी कैंप खे 35 ॾींहं जारी। कमीशन जी मुबैना मेयर लताड़ ख़िलाफ़ सिंध स्टूडेंट्स एसोसिएशन जे सहकार सां अलामा दाऊदपुरा लाइब्रेरी खां एहतजाजी रैली कढी वई। सियासी अगवान असां दोस्त जुबेर बहर खे त उहे अचनि पंहिंजी ॻाल्हि ॿोल वठनि। सभिनि खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलामु अलैकुम। अदा ही रुगो जंग हिकु शागिर्द जी न आहे पर हर माण्हूअ जी जंग आहे। हिते सिर्फ़ु सिंध पब्लिक सर्विस कमीशन हिकिड़ो इदारो करप्ट न आहे। हिते तव्हांजो वापडा करप्ट आहे, तव्हांजो रेवेन्यू बोर्ड करप्ट आहे, तव्हांजो हर उहो इदारो करप्ट आहे। छो जो सिंध पब्लिक सर्विस कमीशन जेको ऑफिसर अपॉइंट थी करे सभु अनपढ़ियल माण्हू आहिनि। को पढ़ियल लिखियल माण्हू सिंध पब्लिक सर्विस कमीशन जेका अपॉइंट नथी करे। पब्लिक सर्विस कमीशन को पढ़ियल लिखियल अपॉइंट नथी करे। जंहिंजे डेली ॾिसो डीएसपी जेके पैसनि ते था अचनि उनजे बावजूद डेली क्राइम रेशो इंक्रीज थो थिए। उन्हनि खे इहा कानून जी ख़बर न आहे त कहिड़े हिसाब सां हलणो आहे, कहिड़े हिसाब सां न आहे हलणो। तव्हांजा लेक्चरारीअ जी सीट जा 60 लाख रुपयनि जी डिमांड था कनि, जॾहिं त हिकु पढ़ियल लिखियल नौजवान जेको डिग्रियूं पास करे यूनिवर्सिटियुनि में दरबदर थी उहो पंहिंजा ख़र्च कीअं थो हलाए, उहो उनजे वालिद साहिब खां पुछो त उहो कीअं हार थो करे, कीअं पूरत करे उहो पंहिंजे पीउ मां उनखे ख़र्च जा पैसा रजनि। पर ही हिकु करप्ट इदारो आहे जेको वॾेरनि अमीरनि जागीदारनि जे पुटनि खां पैसा वठी उन्हनि खे जेको ड्यूटियूं उहे पैसनि ते खपाइजे थो। ऐं उन खां पोइ जेको ग़रीब माण्हू जेको महिनत करे यूनिवर्सिटियुनि में धिका थाबा खाई बुखूं काटे ऐं पंहिंजी मंज़िल ते पहुचे थो, ही करप्ट इदारो जेको आहे उहो उन खां पैसा वठी ऐं 27-28 लख सिपाही था वठनि। हिननि जी ॻाल्हि सम्झणा ॿार ॾेई मेरिट कॾहिं बहाल कंदा। सवाल जेको करे थो त हुनखे ATC अकल मां उनखे बदिराए था छॾी। आख़िर असांजो ॾोह कहिड़ो आहे? असां हुकूमत खे इहे ई सवाल करणु चाहियूं था त असांजो ॾोह कहिड़ो आहे। असांजे सवालनि जा जवाब तव्हां पंहिंजा लिखत में ॾियो त असांखे ख़बर पवे त मेरिट आख़िरकार छो न आहे, एतिरो शागिर्दनि खां ज़ुल्म छो आहे। सीनियर सहाफ़ी दस्तगीर भट्टी जी अॻवानी में ॻाल्हाईंदे चयो त असां सिंध स्टूडेंट सेक्शन कमेटी सां गॾु आहियूं ऐं हाणे शागिर्दनि सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि खे वधीक बर्दाश्त न कंदासीं। शागिर्दनि सां इंसाफ़ कयो वञे ऐं मेरिट हक़ ऐं इंसाफ़ खे यकीनी बणायो वञे। ऐं जियो तव्हां जेके मुस्तक़बिल आहियो सिंध जो, माण्हुनि खे अंदाज़ो ई न आहे त हेॾी वॾी क़ुर्बानी ॾियण वारा ई आईंदा जा लीडर थींदा। ही जेके ठग वेठा आहिनि हुकूमत में ज़रदारी जो टोलो, रुगो सिंधियुनि खे लुटीनि पिया, फुरीनि पिया। उन्हनि जो वक़्तु ख़तमु थियो आहे। उन्हनि जो असरु जनरल ज़ियाउल जहिड़ो न थिए त असांजे तजुर्बे खे तव्हां मंझो ई न। मूंखे हिकिड़ो ॿियो ॾुख थियो आहे त असांजूं नियाणियूं ततल धरतीअ ते वेठियूं रहियूं ऐं नौजवान सभु बीठा रहिया, वेठा कोन। तव्हां कीअं विढ़ंदव जेकॾहिं तव्हांखे बीहण जो शौक़ु आहे ऐं हेठि पट ते वेही ताईं डिसिप्लिन में नथा अचो? का बि क़ौम जेसिताईं डिसिप्लिन में न ईंदी कोन कामयाबु थींदी। अञा बि ॾिसो सभु बीठा आहिनि कैंप में बीहण लाइ तयारु। पंहिंजे रंग में हिकिड़ी नई हिकिड़ी शानदार जदोजहद आहे जेका सिंध जो मुस्तक़बिल संवारींदी ऐं ज़रूरु संवारींदी। इन करे संवारींदी त तव्हां उहो मसइलो उथारियो आहे जेको अॼु ॾींहं ताईं कंहिं न उथारियो। मेरिट जी लताड़ ग़रीब शागिर्दनि सां पैसे वारनि जे मुक़ाबले में सीटूं खपाइण जेके हिते वेठा आहिनि टॉप जा बदमाश क्रिमिनल रेवेन्यू डिपार्टमेंट जा, जेल डिपार्टमेंट जा रिटायर्ड ऑफिसर सभु हिते वेठा आहिनि जिन जो धंधो आहे माल कमाए ॿाहिरि मोकिलणु।
तिन में मां नाला थो वठां। हिकिड़ो गाद सही, न गाद जो नालो छा आहे? ॿियो हू रेवेन्यू जो चेयरमैन हूंदो हो, सीनियर मेंबर, इहो पंहिंजो डीपलाई, जंहिं बर्बाद कयो। हिन इदारे में करप्शन पकड़ण वारो माण्हू वॾे में वॾो जरासीम इहो हो, वायरस हो। जेको बि चेयरमैन ईंदो हुनखे करप्ट कंदो, मेंबरनि खे करप्ट कंदो। नज़ीर कुरैशी जहिड़ा बच्चा त का बि मां कोन ॼणींदी, जेको हराम जो औलाद अलाए छा आहे। यानी जंहिं सिंध जे नस्लनि खे, सिंध जे इदारनि खे बर्बाद करे, जंहिं कम लाइ वञो असिस्टेंट कमिश्नर चए थो पैसा कढो, DSP चए थो पैसा कढो। असीं 5 करोड़ ॾेई आया आहियूं। लानत आहे नज़ीर कुरैशी तो ते, तुंहिंजे सॼे ख़ानदान ते, तोखे ॾियण वारी माउ ते। ही तो हिते 10 साल तो हिते बर्बादी हाणे जा भाइचा कंप्यूटर डिपार्टमेंट में लॻाया अथसि। तव्हां जिते रिज़ल्ट ठहंदो आहे, जिते हेरा फेरी थींदी आहे, एॾो ही बेग़ैरत इंसानु आहे। वरी हिनखे ज़रदारी साहिबु रेवेन्यू में मेंबर कयो आहे 20 ग्रेड में। यानी ही माण्हू क्लार्क मां 20 ग्रेड में अची वियो आहे 10 सालनि जे अंदरि। इहा बदमाशी जी हद आहे ज़रदारी जी। ज़रदारी पाण त नंढे हूंदे खां ठंगो। बकरी चोरी जो केस अञा ताईं मोरे में दाख़िल आहे। उहो केस दाख़िल करण वारो 90 साल जो सूबेदार जीरो आहे, सिकंदर मंगी, मुंहिंजे घर सां गॾु रहंदो आहे। FIR जी कापी बि संभाले वेठो आहे। ऐं बकरी सूदो पकड़े हिनखे लाकअप में विधई, ज़रदारीअ कई। ख़ुदा पाक जो कसम आहे, चओ त ईंदड़ भेरे हिते वठी अचांसि। 90 सालनि जो पुराणो माण्हू आहे, पर हली चले थो फर्स्ट क्लास। उहो चए थो पहिरीं दफ़ो हिन बकरी चोराई, मालिक आयो मूं वटि, सिधो हिननि जो मूं मोटर साइकिल ते पीछो कयो। इहा भुटे साहिब जे दौर जी ॻाल्हि आहे। बकरा मंडीअ में मोरे जी खपाइनि पिया, 60 रुपए में खपायूं। उते ई झलियो मां हिननि खे वञी लाकअप में विधो। मूंखे ख़बर हुई त हाकिम अली ज़रदारी जो पुटु आहे, पर मूं चयो मूंखे पंहिंजो फ़र्ज़ु आहे, छो त हू फ़रियादी आयो आहे। मूं FIR दाख़िल करे छॾी हुई। मूंखे घणी ख़बर त ज़रदारी आहे। मां त सम्झो को चोर हूंदो। हीअ वेठो रोए, ख़ुदा जे वास्ते बदनामी थींदी। हाणे FIR थी वई आहे, कोर्ट मां तुंहिंजी ज़मानत थींदी। मां इंशाअल्लाह हुनखे हिते आणींदुमि। सिकंदर मंगी साहिब खे 90 साल जे माण्हुनि खे हिते आणींदुमि। अॼु रीते हिन टके जी बि रिश्वत कान खाधी पुलिस डिपार्टमेंट। जो चवण जो मतिलबु आहे त जॾहिं हुकुमरान पाण धाड़ेल हूंदा त भर्ती बि धाड़ेल थींदा सभिनी इदारनि। तव्हां जेको यादि कयो आहे न नौजवानो, हिन जो को मिसाल ई कोन्हे। सिंध में ही पहिरियों मिसाल आहे जो मेरिट जे लाइ तव्हां लड़ो। तई ईंदड़ नसलनि लाइ हिकिड़ी राह हमवार कयो था। तई मुस्तक़बिल जा मोमार आहियो, तई मुस्तक़बिल खे अॾींदड़ आहियो। इंशाअल्लाह ताला तव्हां कामयाबु थींदो ऐं दुनिया ॾिसंदी त ही सभु हितां लटूं हणी हिननि खे पाण कढंदासीं इंशाअल्लाह। जोड़े के साथ तो कोई अच्छा नहीं बात बोल रखा है। भरपूर कारण में विश्वास देंगे। ये काफिला वो जहल से निकलेगा, यह काफिला वो जहल से निकलेगा। जहाँ से चाहेंगे वहाँ से रास्ता निकलेगा, जहाँ से चाहेंगे वहाँ से रास्ता निकलेगा। आज सिंध स्टूडेंट एसोसिएशन बीइंग अ मेंबर फिनांस सेक्रेटरी, असांजी हिन एसोसिएशन जो मक़सद स्टूडेंट जी राइट जी वायोलेशन थियण खां पनाह में रखण, उन्हनि खे तहफ़ुज़ ॾियण ऐं उन्हनि जी राइट खे हर पर जो कोशिश सां उन्हनि जी राइट खे भरपूर कोशिश सां उन्हनि की हिमायत करण। ऐं अॼु असांजी आर्ट्स एंड स्टूडेंट एसोसिएशन सभिनि दोस्तनि साथियुनि जो शुक्रगुज़ार आहियां ऐं असांजा उहे दोस्त साथी जिन असांखे साथ ॾिनो, हिन रैली जी भरपूर कोशिश कई, हिकु कामयाबु रैली बनाई। असांजो मक़सदु हुयो त असां सिंध जे उन्हनि लीडरनि खे ॿुधायूं त असां उहा नस्ल आहियूं, असीं उहा जनरेशन आहियूं जेकॾहिं चाहियूं त दुनिया खे उतराए सघूं था।
ही उहा जनरेशन ज़ी आहे जंहिंजो मिसाल वठो त नेपाल खे ॾिसो, जंहिंजो मिसाल वठो त बांग्लादेश खे ॾिसो, जंहिंजो मिसाल वठो त इंडिया जा जनरेशन ज़ी ॾिसो। जंहिं चाहियो जी चाहियो ती करे ॾेखारियो। असीं उन जनरेशन सां तलक रखूं था ऐं असीं अमन चाहियूं था ऐं असीं ॿुधाइणु चाहियूं था उन्हनि लीडरनि खे असांखे अमन में रहण जो। असीं स्टूडेंट आहियूं, असां पंहिंजे राइट ते वायोलेशन ते या उनजी लताड़ ते असां पंहिंजो हक़ ते पंहिंजो क्वेश्चन उठाइणु चाहियूं था त असांखे उन क्वेश्चन जो तव्हां जवाबु ॾियो। अॼु असांजो मक़सदु हुयो त सिंध पब्लिक जेकी ही जेको हिकु ग़रीब घर मां हिकु स्टूडेंट हिकु शागिर्द पढ़े उन जा माइट उन ते ख़र्च कनि ऐं हू आहिस्ते आहिस्ते उन क्राइसिस मां निकिरी जे पंहिंजे मंज़िल ते पहुचे थो। जॾहिं हू सिविल जॾहिं एग्ज़ाम ॾियण जे टाइम ते पहुचे थो ऐं हू एग्ज़ाम बि ॾिए थो ऐं पोइ उन जो एग्ज़ाम में मेरिट न हलंदो त पोइ उहा क़ौम आबाद कीअं थींदी, उहा क़ौम कीअं ख़ुशहाल थींदी, उहा क़ौम कीअं कामयाबी जूं सीढ़ियूं चढ़ंदी। असां चाहियूं था त असांजे उन ग़रीब हारियुनि जे ॿारनि जो तहफ़ुज़ करियो। उहे जेका पढ़नि था, उहे जेकी महिनतूं कनि था, उन्हनि खे पंहिंजा राइट वायोलेशन करण खां बचायो। ख़ासि करे मां चवणु चाहींदुसि असांजे सभिनि दोस्तनि खे असांजी सिंध स्टूडेंट एसोसिएशन आर्ट्स स्टूडेंट एसोसिएशन जो मक़सदु आहे त तव्हांजा तहफ़ुज़ तव्हांजा राइट जो तहफ़ुज़ करणु, तव्हांजो भरपूर साथ ॾियणु हर उन पॉइंट ते जिथे तव्हां सां नाइंसाफ़ी थी। अॼु ॾाढी ख़ुशी थी त असांजा दोस्त साथी हैदराबाद खां कुझु परे परे खां आया असांखे जॉइन कयूं, असांजी रैली खे भरपूर हिकिड़ो कामयाबु रैली बनाऊं त असां ॾाढी ख़ुशी आहे। ऐं असां चवणु चाहियूं था त हिन इदारनि खे घुरिजे असांजे हक़नि खे लताड़ खां पनाह में रखणु। ऐं ख़ुदा तव्हांजा बि सुबुह ॿार आहिनि, तव्हांजे ॿारनि खे तव्हां जवाबु ॾेई सघो था, पर तव्हां इहो क्वेश्चन नथा चओ त हिकु ग़रीब जो सोच छा आहे, हिकु ग़रीब जो ज़रियो छा आहे। ग़रीब चाहींदो आहे त मुंहिंजो ॿार अॻियां निकिरे, हू मुंहिंजी फैमिली खे मुंहिंजे ईंदड़ नसल खे कंफर्ट ज़ोन ॾे। पर जेकॾहिं असांजा ही इदारा असांजो हक़ खाईंदा त पोइ असां किथां तहफ़ुज़ में रहंदासीं। त पोइ असां नौजवान जो फ़र्ज़ु आहे त पंहिंजो हक़ ते बिल्कुलु साबित क़दमी सां ॿियूं उन्हनि नौजवान सां कुलो कुलाव मिलाए ॿियूं उन्हनि जे पेरनि में पेर मिलाए ॿियूं ऐं असां करे ॾेखारियूं त असीं उहा जनरेशन आहियूं, असीं उहो यंग यूथ जवान उहे स्टूडेंट आहियूं। असां हर ना अहिड़ी वारी जेकी गवर्नमेंट आहे उनखे अहल बणाइण जी कोशिशि करे सघूं था। आख़िर में हिकु शाइर चई मां पंहिंजी जॻह वठंदुसि, रक्त सां कलम खे खोड़े लिखां थो, बग़ावत जे झंडे खे खोड़े करां थो। रक्त सां कलम खे खोड़े लिखां थो, बग़ावत जे झंडे खे खोड़े करां थो। चवनि था मां बाग़ी कलमगार आहियां, मां बाग़ी मां मुजरिम मां गद्दार आहियां, उहो उन लाहे जो सिंध धरती जो वफ़ादार आहियां, उहो उन लाहे जो सिंध धरती जो वफ़ादार आहियां। आज सिंध स्टूडेंट एसोसिएशन जी तरफ़ां निकितल अॼु जी रैली जेके हिते पहुती त गुलनि जी वर्खा सां उन्हनि जो भूमिका अची वई। ही मज़ाहिमत जी तारीख़, ही शागिर्दनि जे उत्साह जी तारीख़ आहे जंहिंमें सभिनी दोस्त पंहिंजो हिसो रंगनि था। ऐं असांजे कैंप में डॉक्टर महबूब ऐं असांजे दोस्त अमार भाई खे पहुचण ते दिलि जी गहराइनि सां भलीकार चवंदो। असां तकरीर जे सिलसिले ते अॻिते वधण लाइ गुज़ारिश कंदुसि दोस्त रहमतुल्लाह खे त उहो अचे ऐं पंहिंजी ॻाल्हि ॿोल वठे। इहो आउं सम्झां थो त हिकिड़ो शऊर जो सिज पियो हुजे ऐं इन सिज फ़क़ति कनी कढी आहे ऐं इहो सिज जॾहिं उभरी रोशनी कंदो ऐं उन रोशनी में जेके ॿिया जेके शागिर्द आहिनि हिते नथा पहुची सघनि, जेके पाबंदियुनि में नियाणियूं आहिनि असांजूं वेठल घरनि में जिन खे आज़ादी न आहे, उन्हनि ताईं इहा रोशनी पहुचंदी त इन्हनि ज़ालिमनि खे ख़बर पवंदी त असीं कहिड़नि शागिर्दनि मथे ज़ुल्म पिया कयूं। हिते को बि अमीर जो ॿारु, को बि जागीरदार जो ॿारु, को बि ज़मींदार जो ॿारु कोन्हे। हिते उहे ई अचनि था जेके अॻे ई
अॻे ई हिननि जे ज़ुल्मनि में पीड़ियल उहे ई अचनि था जेके सम्झनि था त असां हिननि खे पैसा भरे ॾियण जे ज़रिए नथा हिमत रखूं ऐं असां में एतिरी सिहत कोन्हे जो असीं हिननि जा करोड़े रुपया भरे करे ड्यूटी वठूं। हिते जेके बि नौजवान वेठल आहिनि उन्हनि जो जेके वालिद आहिनि जेके उन्हनि जा माइट आहिनि उहे ॻोठनि में घोराची बदीन कड़ो कवर उते जेकॾहिं ऑर्डर हणंदे हिननि जे लाइ ख़्वाब था ॾिसनि त असांजो ऐं हिननि जूं जेके माऊं आहिनि उहे पेपा ॾींदे उहे रैलियूं कंदे उहे ॿियो पोलियो कंदे हिननि में उमेदूं रखियूं वेठियूं ऐं हीअ उन्हनि शागिर्दनि ते ज़ुल्म पिया कनि जेके हिते फुट पांडा जी डिलीवरी था कनि होम डिलीवरी जेके ट्यूशन था ॾियनि जेके होटलनि ते मज़दूरियूं था कनि उन्हनि जे लाइ ही जेके आज़ार करे वेठा आहिनि ऐं हिते टोटली उहे ई जेके आहिनि शागिर्द वेठा ऐं को अमीर घराणे जो ॿार हिते कोन ईंदो छो जो उन्हनि खे पक आहे त असांखे मुस्तक़बिल का बि ड्यूटी कोन मिलंदी जेकॾहिं असीं हिननि सां गॾु शामिलु थींदासीं छो जो उहे त अयाशियूं करण में पूरा आहिनि उहे त वॾियुनि गाॾियुनि में घुमण में पूरा आहिनि उहे बैंकियूं वाचियूं फुल सूट वठी पाए घुमण में पूरा आहिनि उन्हनि जो छा वञे पढ़ाई सां उन्हनि जो छा वञे मुस्तक़बिल सां आख़िर में अवां